दोस्तों अॼु जेको आहे सो उस्ताद अब्दुल मनान अब्बासी उर्फ़ मामा लालू तमामु मोहतरम शख़्सियत आहे, असांजे स्टेज जो पुराणो उस्ताद आहे, ख़ान साहब उस्ताद जंहिंखे चइजे। ऐं हिन पासे मुनवर सुमरो साहब पाण राइटर बि आहे, डायरेक्टर बि आहे। जीअं हाणे उस्ताद सां असांजी कचहरी हले पई पुराणे दौर जी, जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं ऐं उस्ताद वारा असां जॾहिं ड्रामा कंदा हुआसीं उन में महिमान थी ईंदा, ख़ुसूसी महिमान, VIP महिमान, एज़ाज़ी महिमान, किथे किथे उस्तादनि जूं शामूं थींदियूं, ताजपोशूं थींदियूं। स्टेज जो दौर जेको आहे उहो तमामु वॾो दौर रहियो उस्ताद। ऐं उस्ताद अनवर सोलंकी साहब, ऐं पंहिंजो अनवर शाद, ऐं ॿियो पंहिंजो मरहूम पंहिंजो गनी सोलंकी। हाय 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 वाह वाह। उन खां उस्ताद दादू में आया हुआसीं हिकु दफ़ो दावत ॾियणु, पोइ बैंक में वीचारो सॼी राति कमु करे पियो, बैंक जो सॼो कमु संभालींदो। पोइ असांजी बैंक में मां हिजाज़ कोलाची बैंक रहंदो ई बैंक में हो, मां हिजाज़ कोलाची बि बैंक में ई रहिया हो, जो मैसेंजर हो न, बस हुनखे रूम मथे हूंदो। हा बिल्कुलु बिल्कुलु, उते ई असां रहिया हुआसीं, मानी बि उते घुराई हुई। बसि वीचारो मुंहिंजे ख़्याल में जॾहिं KTN आई त उन दौर में कराची आयो हो, हिकिड़ी मुलाक़ात मुंहिंजी थी हुन सां। उहो असल में ॿारनि जे प्रोग्राम जे ॿारनि जो प्रोग्राम कया रहमतुल्लाह मान वठी हूंदो न स्क्रिप्ट सेक्शन ते। हा त पोइ रहमतुल्लाह हिनखे चयो त तूं कर, ठीकु आहे, मां तोखे सपोर्ट कयां थो। न चयो त मां नानो अलाए छा इन टाइप जो को नालो रखे पियो। पोइ मां हिननि खे कहाणियूं ॿारनि खे ॿुधायां, हिकिड़ी हिकिड़ी कहाणी इन ते हिकिड़ो ॿारनि जो प्रोग्राम कयो, पर पोइ कोन थी सघियो। हाणे माज़ी में स्टेज हूंदी हुई, हिक ॿिए जी तमामु घणी माण्हू इज़त कंदा हुआ। उहो उस्तादनि जो एतिराम, असां ख़ुदि पंहिंजे उस्तादनि जो एतिराम कयो, असां मोचड़ा खाधा, असां गाड़ियूं झलियूं, असां कुझु बि कयो। पर उहो महिनत जो हिकिड़ो दौर हो, माण्हू खे तमामु गुस्सो हूंदो साईं। 3 महीना बि रिहर्सल हो साईं, थिएटर जो हिकिड़े ड्रामो हिकिड़े ॾींहं में हलिणो आहे, 3 महीना रिहर्सल। अल्लाह बाबा एॾो शौक़ु, वरी क्लब हूंदी ऐं वरी क्लब में माण्हू अचनि शाम जो, माना ड्यूटी आहे हुननि जो अचो आहे। ऐं मुनवर सुमरा वरी अली गुल मल्ला जंहिं ज़माने में जंहिं सिस्टम में मूंखे मिलियो, अॼु ताणी माना उहो बदिलियो न आहे। हिकिड़ी शइ जेका मूंखे उन वक़्तु सुठी न लॻंदी हुई, अॼु अली गुल मल्ला जी उन क्वालिटी खे ॾिसी करे ऐं काफ़ी दोस्तनि खे चवंदो आहियां त उहो ज़मानो हो जंहिं ज़माने में ही दोस्तनि जूं कापियूं कंदो हो। अनवर शाद कीअं थो हले, गनी सोलंकी कीअं हलंदो आहे, अनवर शाद कीअं ॻाल्हाईंदो आहे, गनी सोलंकी कीअं ॻाल्हाईंदो आहे। मां चवंदुसि यार उस्ताद मनान जी कंदो। हा मुंहिंजो तूं फुटपाथी एक्टर ई छा वती तौर को रोड रस्ते हिकु दफ़ो उस्ताद महबूब जो ड्रामो थियो, यादि ॿिए जो आहे, कच्चे साइड ते हुन में घुटकी जे भर में कादरपुर में थियो। उते जिन अदाकार एक्टिंग सभिनी जी भाउ एक्टिंग कई दड़का ॾींहं खां बाद जिते असां वेहूं उते पांध रखाईंदे चुप करे वेही 5 मिंट तरसी वरी उथी पए। ॿी ॻाल्हि ॿुधायो, मां स्टेज ते घटि मौक़ो मिलंदो त भला हिते हीअं ॿुधाई मौक़ो इहो बि वॾो मज़ो हो उस्ताद। ऐं असांजी जेकी प्राइवेट जेकी मीडिया आई, इलेक्ट्रॉनिक मीडिया जेके प्राइवेट चैनल आया, उनखे हक़ीक़त आहे ॼणो खयो ई स्टेज आया ई माण्हू हुए न, तक़रीबन स्टेज जे माण्हू उहे ई माण्हू आया। असां सभु हुआसीं, गॾिजी कयोसीं, असांखे ख़बर ई न, असां सिंध जे माण्हू जी रग रग खां बिल्कुलु असांखे ख़बर आहे त सिंध जो माण्हू छा थो चाहे, ऐं चैनल बि सिंधी आहे, ॿोली बि हुननि जी आहे। असां इहो थोरी चवंदा त डिफेंस वारो ऐं कचे वारे जो को फ़र्क़ु करियो। असीं चवंदा बाबा पहिरीं में पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेको माण्हू हिन चैनल खे ॾिसण जी जंहिंजी घणाई आहे, 85% जेको माण्हू आहे उहो हेठियों क्लास आहे, बिल्कुलु मिडिल क्लास, लोअर मिडिल क्लास। हाणे तव्हां उन पासे वेंदव त कमु बहितर थींदो। ऐं पोइ तो ॾिठो माशाअल्लाह माशाअल्लाह, जेके बि भली जा ठठे खां दोस्त आया, या हेॾो किथां लाड़काणे मां, सखर मां, दादू मां, जेके जेके दोस्त हैदराबाद मां तक़रीबन हुया सभु स्टेज। हा, उन्हनि कम खे वॾो पटियो, बिल्कुलु। छो जो अदाकारी चेंज थी वई, स्टाइल चेंज थी आहे, नओं दौरु आयो, उन हिसाब सां माण्हू खे हर शइ फास्ट खपे पई। ऐं ॿियो मूं वटि त लिखो हिकिड़ो तजुर्बो हो न, ऐं रुॻो न की आउं स्टेज राइटर या डायरेक्टर ऑडियो कैसेट मूं कई, उनजी पंहिंजी मूंखे कामयाबी मिली। ऐं ॿियो फिल्म, ख़ासि तौर ते फिल्म मेकिंग जेका आहे, डायरेक्टर फिल्म मेकिंग, मुंहिंजो एक्टिंग ते शौक़ु न रहियो आहे ऐं न आहे। मुंहिंजो इन पासे तवजो, राइट ख़ुशि कहाणी ते मां हुजे मूंखे ओल्ड
डायरेक्शन ते होल्ड हुजे। इहो तजुर्बो खणी केटीअ ते आयासीं न, उहो तजुर्बो असांजो तजुर्बो कामयाबु वियो। हा हालांकि तसवुर बि कोन हो त दरिया पार जे नाले सां कोई फिल्म ठहंदी। फिल्म ठहंदी। असद कुरैशी मूंखे ॻाल्हि ॿुधाई त हीअ ॻाल्हि हेतिरी आहे। मां अली साहब सां कचहरी कई, मुंहिंजो आहे हीअ ॻाल्हि हेतिरी आहे, इन तरीक़े जी फिल्म पाण ठाहे सघूं था। मूंखे चई स्क्रिप्ट कंहिंजो आहे? मुंहिंजो असद कुरैशी जो। चई लिखंदो बि आहे? चए मूं साईं ख़ुदि आहे। हीअ परदे जे पुठिए पासे अंदरि हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके लिखंदा बि आहिनि, कंदा बि आहिनि, फिल्मुनि में ग़ैर सिंधी माण्हू फिल्मूं ठाहींदा, उन्हनि खे सपोर्ट हुनजे स्क्रिप्ट जे मामले में असद ॾींदो हो। बिल्कुलु। ऐं मुंहिंजो असद बेसिक डायरेक्टर अथव। असद खे फाइट बि ईंदी आहे, असद खे तेराकारी बि ईंदी आहे, असद खे घोड़े सवारी बि ईंदी आहे। उहो तमामु घणा फ़न ॼाणींदो आहे ऐं ॾाढो सुठो डायरेक्टर अथव। तव्हां हुन खां कमु करायो ऐं फिल्म ठारायो। अली साहब मुताज़िर थियो, मूंखे चई ठीकु आहे स्क्रिप्ट घुरा। ऐं उहो वरी स्क्रिप्ट जंहिं ज़माने में दरिया पार ठहे पई, स्क्रिप्ट आयो त रहमतुल्लाह मानियोटी अली साहब वञे पियो हैदराबाद। रहमतुल्लाह मानियोटी साहब खे चईं त बाबा तूं इहो तूं पंहिंजी दानशूरी वारे तरीक़े सां न पढ़जांइ, हिनखे पढ़जांइ त हीअ फिल्म आहे, हिनखे इहो पढ़जांइ त हीअ सुल्तान राई मुस्तफ़ा कुरैशी जी फिल्म आहे, असांखे फिल्म हलाइणी आहे, असांखे ॿियो न आहे करिणो। पोइ वरी अली साहब हैदराबाद वियो, पोइ स्क्रिप्ट पढ़ी वरी ॿिए ॾींहं ते वरी मूंखे चईं त मूं पढ़ी छॾियो। पुछियोमांसि, पोइ वरी अली PTCL जी फ़ोन ते अली साहब खे कॉल करे चए, मां हुनजे ॻाल्हाइण मां इहो महसूसु कयो ऐं पोइ पुछियोमांसि, मूंखे चई भाउ मालिक चवनि था तो पढ़ी न, फिल्म आहे न? फिल्म पोइ बसि ख़तमु। इन ते दानशूरी इहो सही अली साहिब में वॾी क्वालिटी हुई। हिकु दफ़ो साईं मामा मां तव्हांखे ॿुधायां, असां बि नवां हुयासीं, मूं शादी बि कई आहे, मूंखे पैसनि जी बि ज़रूरत हुई ॾाढी। मां चयो त हाणे कुझु माहौल मुंहिंजो वधे भला एक्टिंग जे हवाले सां या कुझु हिन सां। मां अली साहिब जो मज़े हाणे प्रोग्राम हिकिड़ो ओड़ी महिल शायदि मां कयां पियो, को ड्रामो कयां पियो, माना ॿिए जी डायरेक्शन में, जीअं अदाकारी कबी आहे कास्ट में। उहे मां अली साहिब जे मज़े शादी ॿधी कई आहे। को हाणे असां चवंदा हिकु ॿिनि वधीक ड्रामनि में बि असांखे तव्हां आणियो। कुदरत मुंहिंजी मौला जी हादसाती तौरु मां वरी डायरेक्टर थियुमि स्टूडियो जो। उते ई कुदरती अली साहिब वटि स्क्रिप्ट पियल हो। इम्तियाज़ हाला जो हूंदो, इम्तियाज़ साहिबु, उनजो स्क्रिप्ट लिखियलु होसि। मुंहिंजो नालो हो पंहिंजो माफ़ु कजो। हीअं मूंखे 5 एपिसोड हीअं खणी नची, हे वञी कर बाबा तो डायरेक्शन हाले त मुंहिंजे पेरनि मां ज़मीन में डायरेक्शन थींदी। स्टेज माण्हू करे वेंदो, TV वारी वरी एडिट थींदो, वरी थींदो कीअं। बहरहाल मां सलाम पेश कयांसि, अलाह हुनखे सिहत ॾे, अलाह हुनखे ज़िंदगी ॾे। हिकु त मीडिया जो पहिरियों माण्हू आहे जंहिं कदम खयो, ॿियो हुन माण्हू तयारु कया, माण्हुनि खे रोज़ी लॻाए। सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया में अली साहब ईअं सॼो बानी आहे, उस्ताद आहे असां सभिनी जो। मूंखे हुन ॾिनो ऐं जेको मां सोराब कास्ट कयो, आलिया चन्ना खे, वाहिद रज़ा खे, ऐं मूंखे चए तूं पाण इन में कमु न कंदे, तूं ॿियनि ड्रामनि में कर, पर इन में न हुजे, छो जो पोइ तवजो तुंहिंजो। ऐं अलाह से मूंखे एॾी इज़त ॾिनी हुन में, जो असांजे आर्टिस्टनि खे उन ड्रामे में अवार्ड मिलिया। ऐं उन मां पोइ खोड़ मूं कमायो, जंहिंमां घर बि मूं ठाहियो। बिल्कुलु उनजो निचोड़ो जंहिंमां मां अॻिते वधंदो आयुसि। ऐं अलाह से हुनखे सिहत ॾे। त खोड़ माण्हू, पर सपोर्ट जेकी उहो असांजो जेको अली काज़ी साहब आहे, उन तमामु वॾी, नूर जोखी साहब ऐं अली काज़ी साहब जेके नूर जोखी जी वॾी क्वालिटी। साईं मां हक़ीक़त इहा आहे मामा, असां खोड़ दोस्त प्रोग्राम मैनेजर आहिनि, दोस्त मां सभिनी खे ॿुधाईंदो आहियां, मां जेको प्रोग्राम मैनेजर जेको हुजे न उहो नूर जोखी मतिलबु असां ॾिठो आहे त ईअं हुजे। ऐं जहिड़ी बि कावड़ हूंदी, अॻिले खे भली जा साईं तपियल अचे, मां ततल अचां, ऐं मूंखे एॾी कावड़ हुजे त बाबा, पर हुनजे साम्हूं जॾहिं अची वेंदो बाबा साईं वियो चांहि पियो बिस्कुट लव यू मां हुते सभु शइ ख़तमु था लव यू में कमु लही वियो। त इहे कमाल हुननि जा, अलाह साईं हुननि खे शबीर मूंखे चए केॾो न तजुर्बो आहे, पंहिंजे जॻह ते उमिरि बि आहे, तजुर्बो बि आहे, माहौल बि आहे। PTV खां वठी रहिया आहिनि, हुननि जो वॾो उन्हनि खौसातनि डायरेक्टरनि खे बि सम्झनि था, सभु शइ खे सम्झे थी। उहा मूंखे चवंदी आहे भाई इहो हीअ जेके बि चैनल आहिनि न सिंधी जेके असां ॿिया आया आहिनि, असांजो सके नाराज़गी एतिराज़ कोन्हे को, पर जेको प्रोग्राम मैनेजर वारी जेका सीट आहे इन ते इहो जेको माण्हू विहारियो अथनि इनखे नूर जोखी थियणो पवंदो। त मूं चयो नूर जोखी लाइ पोइ उन्हनि खे छा करणु खपे, चई हिननि खे 100 साल ॾुखियो कमु आहे, इहा हक़ीक़त आहे न। छो जो असल में ईअं आहे जो नूर जोखी साहब हिकु त PTV जे दौर में हू सहाफ़ी हुयो ऐं कल्चर रिपोर्टर हो, ॿियो हुनखे आर्टिस्टनि जे क़दुरु हुयो, हुननि जी ख़बर हुई त हुननि कहिड़े तरीक़े सां माण्हू जी नेचर खे सम्झंदो आहे। बिल्कुलु हींअर मूड कहिड़ो आहे, अॻिले माण्हू जो उन मूड सां ॻाल्हाईंदो आहे। बहरहाल आर्टिस्ट अलाह से हाणे त जीअं सोशल मीडिया जो दौरु आयो आहे, हुन में बि हर को पंहिंजो पाण मल्हाए पियो।
अॻिते इंसान वधनि पिया सोशल मीडिया जे हवाले सां। बिल्कुलु। माशाल्लाह हा। तमामु सुठो। ऐं हिन महिल जेको तूं कमु करीं पियो इहो त हालांकि आउं सोशल मीडिया ते कोन्हे, मुंहिंजो को पेज या मुंहिंजो चैनल कोन्हे को, पर जेको तो कयो उहो तमामु सुठो कयो बनस्बत ॿिया सभु सुठा आहिनि, कमु सभिनी जो भलो आहे, पर उहे बि तोखे मिलनि था। हा बिल्कुलु, उन्हनि जी महिरबानी आहे। असां जीअं असां सोशल मीडिया में जीअं असांजे जीअं असगर खोसो आहे तमामु बहितरीनु, तमामु ऐं हुन पंहिंजो एॾो मुजाहिद पहिरियों सिंधी माण्हू आहे जेको एॾो नालो इंटरनेशनल सोशल मीडिया ते। इंटरनेशनली तमामु वॾो वॾो। दुबई आसे त तुंहिंजा अरब बि सुञाणनि पिया हुनखे। हा एतिरी माशाल्लाह। ऐं हुन खां पोइ मुस्वर लाशारी तमामु वॾी स्पीड में हुन माना सोशल मीडिया ते आयो आहे नौजवान, ऐं मुसहरो कमाल तबियत जो माण्हू आहे। बहितरीनु साईं, हिकिड़ो क्वालिटी वारो छोकिरो। सुलझणो छोकिरो, हा, पढ़ियो पढ़ियल लिखियो। लिखियल छोकिरो, ॿाहिरि रहियो आहे। हिकु त माण्हू खे ॿाहिरि वञण सां वॾो हिकिड़ो तजुर्बो थिए थो, माण्हुनि जी ख़बर पए थी ऐं हुनजी ॿोली में। ऐं हुन मूंखे ॿुधायो त जेको मासी मोरा आहे इहो मुंहिंजी ॾाॾी आहे। हा बिल्कुलु, उहा मुंहिंजी ॾाॾी नालो हुनजो आहे। हा, पोइ मां पुछा पई कई त को अहिड़ो नालो हुजे ॿुधी जंहिंमें सोभ हुजे, बेसोभो लक वारी ॻाल्हि पियो करे। बेसोभो अलाह साईं कंहिंखे न करे, हा। सोभ हुजे। हा, हा। पोइ मुंहिंजी ॾाॾीअ जो नालो जॾहिं मूं ॿुधो त वरी मां पंहिंजे ॾाॾीअ जी क्वालिटियूं पुछा कयूं छा छा, त पोइ हुननि जॾहिं मूंखे ॿुधायूं त हिन में अहिड़ी क़िस्म जी शयूं हुयूं, एॾी नसीब वारी भाग वारी हूंदी। पोइ मां जॾहिं चई मां अमरीका वियुमि न, इहे जेको हिन हवाले सां मीडिया जे हवाले सां कुझु सिखण जे लाइ, या अमरीका वियुमि त उते मां जॾहिं इहो शुरू कयो, ऐं अमरीका में बि सिंधी गज ऐं अजरक पाए ऐं मासी मोरा जो मूं करेक्टर कयो, त जॾहिं उहे हिते सिंध जा माण्हू या सिंधी माण्हू जिते बि ॾिसनि पिया त उन्हनि खे तमामु घणो वणे पियो। ऐं मुंहिंजो पोइ त वॾी सोभ वारी लकी छोकिरो आहे ॾाढो माशाल्लाह, ॾाढो भलो छोकिरो कमाल। मामा वॾी महिरबानी, ख़ुशि हुजो, अलाह साईं तव्हांखे इज़त ॾे, सिहत ॾे। ऐं मुंहिंजे ख़्याल में ॿीहर वरी ड्रामो तव्हां शुरू कयो पिया, मश्किरनि जो ॻोठु, ऐं इहो ज़बरदस्त हुयो। ऐं वरी इंशाल्लाह माण्हू लुत्फ़ अंदोज़ थींदा हुन ड्रामो में ज़रूरु। सोशल मीडिया ते तमामु हिट हुयो मश्किरनि जो ॻोठु, जेको तव्हां जेका बि कास्ट हुई सॼी कास्ट वापसि करणी ॿीहर करियूं था इंशाल्लाह, माशाल्लाह तमामु सुहिणे नमूने सां मश्किर इंशाल्लाह ज़रूरु ॾिसबो। दोस्तो वॾी महिरबानी। ऐं हीअ हिकिड़ी कैजुअल कचहरी हुई जंहिंमें जेको आहे सो उस्ताद मनान सां ॻाल्हि ॿोल कईसीं, पुराणे दौर जी हालात हुयो, ऐं कॾहिं कॾहिं हिन ॻाल्हियुनि में ॾाढो मज़ो ईंदो आहे, ऐं माण्हू जो वक़्तु वरी 2-3 महीना सुठो गुज़री वेंदो आहे। वॾी महिरबानी, ख़ुशि हुजो। तो जेकॾहिं तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो। महिरबानी।